अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां शाद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जी प्यारी वीडियो में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं पापनगर। जी हाँ दोस्तों, अॼु पापनगर ड्रामे जी ऐं कुझु ॿिया ड्रामनि जी बि अपडेट मां तव्हां सां शेयर कंदुसि। कुझु सिंधी शोबे जे हवाले सां कुझु नयूं ॻाल्हियूं अॼु तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, सम्झो हिन व्लॉग खे आख़िर ताईं ॾिसंदा। ही नंढिड़ो वीडियो आहे, हिन में बहितरीनु अपडेट तव्हांखे मिलण वारा आहिनि। दोस्तों पापनगर ड्रामे जी जेका तव्हां एपिसोड ॾिठा ऐं पापनगर ड्रामे में अॻिते हाणे छा थियण वारो आहे, दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अञा राबेल खे बदनाम कयो वेंदो अॻिते, ऐं नूरल अञा गंद कंदो। हाणे जॾहिं बलाज ख़ान खे ॻाल्हाईंदो ॾिठो वेंदो राबेल सां, कुझु माण्हू ॾिसंदा त पोइ अञा हिन खे बदनाम कंदा। कोशिशि इहा कई वेंदी त अञा वधीक बदनाम कयो वञे, ऐं बलाज ख़ान बि इहो ई चाहे थो। जेतिरो राबेल बदनाम थींदी ओतिरो जेको आहे बलाज ख़ान जो फ़ाइदो आहे, ऐं राबेल जो रिश्तो मिलंदो ई बलाज ख़ान खे। उन जी इहा सोच आहे, पर ईअं थींदो न। मल्हार जेसीं ताईं ज़िंदा आहे, राबेल मल्हार जी आहे। होॾां वरी जेको आहे मल्हार ऐं मंठार, तव्हां ॾिठो पोइ केसनि में हिक ॿिए खे धमकियूं ॾींदा रहिया। उहो हुनखे चए पियो तूं सरगस जो शेर आहे, उहो हुनखे चए पियो तूं ख़ाली शेर आहे, वग़ैरह वग़ैरह। इहे हलंदा रहंदा, ऐं शेर जूं धमकियूं ऐं रावल जूं धमकियूं बि तव्हां ॾिठियूं पोइ एपिसोड में। ख़ासि करे कुझु कोन था इहे कंहिं क़िस्त में, बाक़ी धमकियूं हिक ॿिए खे ॾाढियूं ॾियनि था। यानी हिन ड्रामे में थोरो मज़ाक बि बणायो वियो आहे। मतिलबु एतिरो राइटर लिखियो आहे, रुॻो डायलॉग बाज़ी लिखी अथई। किथे बि हिकिड़ो मतिलबु सुठो सीन न आहे जंहिंमें धमकियुनि जी बजाए को सुठो लफ़्ज़ ॻाल्हायो वञे या को सुठो एक्शन ॾेखारियो वञे। बाक़ी धमकियूं, हिक ॿिए खे डायलॉग बाज़ी करणु, ऐं आचार्य यार जित काफ़ी सालनि खां वठी इहो डायलॉग अचनि था, पर हिन में हद थी वई आहे। निसार शाह खे सिर्फ़ु डायलॉग ताईं रखियो वियो आहे, उनखे को एक्शन, कुआड़ी खां वधीक को हथियार बि न ॾेखारियो अथनि। बहरहाल अॻिते ॾिसूं छा थो थिए पापनगर में। जेको तव्हांखे अगरि इहो सम्झ में अचे थो, जेका ॻाल्हि मां कई इन खां मुतफ़िक़ आहियो त पोइ कमेंट सेक्शन में ज़रूरु लिखिजो। ऐं दोस्तों ऐं होॾां जेको आहे काफ़ी दोस्त कमेंट करे रहिया आहिनि नवें ड्रामे जे बारे में। उनखे मां कल्ह ई ॿुधाए छॾियो, 2026 जी स्टार्टिंग ताईं तव्हांखे वेट करिणो आहे। बाक़ी अपडेट असां ॾींदा रहंदासीं, इहा तव्हां ॿुधंदा रहो। तव्हांखे इंशाअल्लाह हर अपडेट बर वक़्तु असांखे मिलंदी रहंदी। फ़िलहालु वेट कयो, इंतज़ारु कयो, ॿियो कुझु करे नथा सघो। बाक़ी पापनगर ड्रामो आहे, इन खे ॾिसंदा रहो, जेतिरो थी सघे इन खे ॾिसो। इन में ई तव्हांखे टाइम पास करिणो आहे फ़िलहालु। पोइ जेका नवां ड्रामा ईंदा वेंदा उन्हनि जी अपडेट तव्हांखे सिर्फ़ु असां इन चैनल ते ॾींदा वेंदासीं। वधीक वीडियो खे डिघो नथा कयूं, वीडियो खुटाइण जी मां कोशिशि कयां थो। असांजे फेसबुक पेज खे ऐं शाहिद खोसो यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ऐं पेज खे फॉलो ज़रूरु करे छॾींदा। हिन वीडियो खे अॻिते शेयर करे छॾींदा, जीअं तव्हांखां ॿी का अपडेट मिस न थी सघे, ऐं इहा अपडेट ॿियनि दोस्तनि ताईं बि पुॼे। ऐं सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि, जेतिरो थी सघे सुठा सुठा कमेंट कयो, लाइक कयो, शेयर कयो। अल्लाह हाफ़िज़।